औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लर्निंग विद NMS में तव्हांजी भली कार चऊं था। जीअं त इल्म बयान जो अॼु चोथों ऐं आख़िरी हिसो आहे कनायो। पहिरीं पढ़ियोसीं तशबीह, उन खां बाद में पढ़ियोसीं इस्तारो, उन खां बाद में मजाज मुरसल, चोथों आहे कनायो। कनायो जी माना, कनायो अरबी लफ़्ज़ आहे, सो उन जी माना आहे सिंधी में रम्ज़ या इशार में बयानु करणु। मतिलबु का बि अहिड़ी ॻाल्हि जेकी पाण ॻाल्हायूं ऐं हिकु लफ़्ज़ ॻाल्हायूं पर उन जी माना कुझु ॿी निकिरे ऐं उहो अॻिलो ॻाल्हि सम्झी बि वञे, उनखे कनायो चइबो आहे। जुमिले में लफ़्ज़ जूं असली ऐं गैर असली मानाऊं क़ाइमु हुजनि ऐं इशारे में ॻाल्हायल हुजे त उनखे कनायो चइबो। मिसाल ईअं खणी चइजे त जुमिले में हिकिड़ो मतिलबु अहिड़ो जुमिलो पाण ॻाल्हायूं, उन में को बि हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ हुजे जंहिंमां अॻिलो ॻाल्हि सम्झी बि वञे, हालांकि उहा ॻाल्हि असुली न बि हुजे पर अॻिलो ॻाल्हि सम्झी वञे त उनखे कनायो चइबो आहे। मिसाल, हू हथ जो कुशादो आहे। हाणे हथ जो कुशादो मतिलबु हुनजा हथ ड्रिघा कोन्हनि के, न कोई हुन जे चवण लाइ को हथनि जो वॾो आहे। कुशादे मां मुराद आहे जुमिले में हथ जे कुशादे जी असली माना आहे सखी, गैर असुली माना आहे जेका इशारे में ॻाल्हाई वई आहे। मतिलबु हाणे हथ जो कुशादो हिकिड़ो अहिड़ो आहे, बाबा हीअ त हथ जो कुशादो आहे जेको फ़क़ीरनि खे मतिलबु ख़ैरात ॾेई छॾींदो आहे, हुन जो सुवाल पूरो करे छॾींदो आहे। हिन जो माना हथु हिन जो वॾो आहे। हिकिड़ो ईअं कोन चवंदो आहे त बाबा इहो यार मुंहिंजो ऑफिसर खे माण्हू चवंदो आहे त मुंहिंजो हीउ कमु कराए छॾिजां, त उनखे माण्हू छा चवंदो आहे? पाण ईअं त कोन चवंदा आहियूं कोई वॾेरो आहे या न, पाण चवंदा आहियूं त हीउ मतिलबु पहुतल माण्हू आहे। पहुतल माण्हू मतिलबु मुराद आहे त हू को सुठो मतिलबु ईअं खणी चइजे को पहुतल मतिलबु हुनजी पहुच वॾी आहे, सो इन जे करे उहो मतिलबु पंहिंजी तारीफ़ कराए का जॉब वग़ैरह वठाए सघे थो। हिन जो बाबा हिन जा हथ ड्रिघा आहिनि। हाणे हथ ड्रिघा आहिनि मतिलबु इन मां इहो मुराद न आहे त हुन जे वाक़ई में हथ ड्रिघा आहिनि, इन मां मुराद आहे त हू मतिलबु कम जे थ्रू कराए सघे थो, पंहिंजी ज़बान थ्रू मतिलबु कमु कराए सघे थो। हू मतिलबु हिकिड़ी अहम मतिलबु रखंदड़ इंसानु आहे, ठीकु आहे न। सो हिकिड़ो लफ़्ज़ माण्हू ॻाल्हाए उन जी माना विचां ॿी निकिरे, हालांकि उहा उन जहिड़ी माना हुजे पर ॿी निकिरे त इहो मतिलबु कनायो में अचे थो। उन खां बाद में ॿियो लफ़्ज़ मिसाल जो लफ़्ज़ जुमिलो वरितलु आहे इशफ़ाक़ वॾो ख़ानदानी आहे। हाणे इशफ़ाक़ जे लाइ वॾो ख़ानदानी मतिलबु इहा आहे त ज़ाहिरी आहे हुनजो तालुक़ु ख़ानदान सां ई आहे, पर मतिलबु वॾे ख़ानदानी जो मतिलबु इन ई आहे त हू इज़तदार आहे। मतिलबु जेको ख़ानदान हुनजो आहे उन जे लिहाज़ खां हू सुठी अहमियत रखे थो, मतिलबु सुठी पहुच रखे थो। मतिलबु त ईअं ई खणी चइजे त हू वॾे ख़ानदान मां मुराद आहे त हू इज़तदार आहे, हू वॾो ख़ानदानी आहे ऐं हू मतिलबु हिकिड़ो ज़मीनदार माण्हू जे मां आहे। ईअं ई मिसाल तौरु वॾो ख़ानदानी मतिलबु ईअं नथो चई सघे को जेको इज़तदार वारो उहो ज़ाहिरिया दौलत वारो नथो थी सघे, पर मतिलबु वॾे ख़ानदान वारो मतिलबु मान मर्तबे वारो थी सघे थो, ऐं वॾे ख़ानदान मां मतिलबु मान मर्तबो ई माना वठी सघिजे थी। अहिड़ा काफ़ी लफ़्ज़ हाणे हिकिड़ो ॿुधो, मां चयो पुट ख़्याल सां भाॼी वढ या आलू वढ, बसर वढ, हथु न वढिजी वञे। हाणे ॾिसो, हालांकि हथु हेॾो सारो हथु आहे, इहो हथु न वढिबो। हथ जो कोई बि टुकड़ो, आंगूठो, आङुर, इंच, चम, मतिलबु नंहुं, कुझु बि वठी सघे थो, पर हुन मतिलबु जेकी मां इशारो कयो उहो पंहिंजे इशारो कई त पुट जेको हथु न वढिजे, त इहो इशारो कई त माना नुक़सानु तोखे न पवे, थोरो ख़्याल सां कमु कर। मतिलबु हुन हिकिड़ी ॻाल्हि बि करे छॾी ऐं उहा ॻाल्हि कंहिं लफ़्ज़ में लिखियलु बि हुई, पर उहा किनाए में हुन जुमिले जे थ्रू किनाए में ॻाल्हि कई। सो इहो जो लेक्चर किनाए जी लफ़्ज़ जी माना आहे जॾहिं पाण हुनजी हुन अरबी आहे लफ़्ज़ किनायो, हुनजी रम्ज़ या इशारो जो हुनजी माना आहे सिंधीअ में। सो पाण कॾहिं बि अहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हायूं, हालांकि पाण सिंधीअ में तक़रीबन ॻोठनि में या किथे बि पाण अहिड़ा ई लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं जेके पाण किनाए जे थ्रू ॻाल्हाईंदा आहियूं, पाण खे ख़बर न हूंदी आहे। सिंधी जेकी पाण ॿोली आहे उहा पाण ॻाल्हाईंदा आहियूं न, ऑटोमेटिक ग्रामर ई हूंदो आहे, पर पाण खे लफ़्ज़नि जो मिलाप न ख़बर हुजण जे करे उन्हनि जी माना न ख़बर पए, पाण खे ख़बर न पवंदी आहे। सो इहो मतिलबु अॼु जो लेक्चर कनायो ऐं पंहिंजे इल्म बयान जा 4 लेक्चर पूरा थी चुका आहिनि, ठीकु आहे न। जेकॾहिं तव्हां हीउ लेक्चर पहिरियों चकर ॾिसी रहिया आहियो त तव्हां पोयां लेक्चर बि ॾिसी सघो था, ऐं असांजो यूट्यूब चैनल जेको आहे तक़रीबन तरतीबवार हर हिकु रोज़ु लेक्चर मोकिलींदो आहे। पोइ उमेदु आहे तव्हांखे लेक्चर सम्झ में बि आयो हूंदो। जे सम्झ में आयो हुजे त लाइक, कमेंट्स ऐं असांजी रहनुमाई ज़रूरु कंदा। थैंक यू वेरी मच।